हैदराबाद में खबर ईंदा हालत कोटड़ी रेलवे पुलिस जे SHO रेलवे तारिक लेगारी जी अगवानी में दरगाह बाबा ननू शाह लॻ कार्रवाई। रेलवे स्क्रैप चोरी करे कबाड़ में विकिरो कंदड़ 3 ॼणा गिरफ्तार थियलनि में नदीम उर्फ उल्लू पंवर, जामिन अली अब्बासी, गुलजार अहमद मल्ला शामिल आहिनि। गिरफ्तार जवाबदारनि खिलाफ रेलवे थाणे ते सरकारी लोह चोरी करण जो केस दाख़िल कयो वियो। जवाबदार रेलवे जी बोगिन मां कामनियूं चोरी करे विकिरो करण लाइ वञी रहिया हुआ त कार्रवाई कई। हथ आयल सरकारी लोह जी मालियत लखें रुपया ॿुधाई पई वञे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गुले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।